अॼोके ॾींहं ते सिंध जी न्याणी प्रिया कुमारी जी बाज़ियाबी लाइ सॼी सिंध में एहतजाज जो सॾु ॾिनो वियो आहे। असां उन सिलसिले में सिंध जी न्याणी प्रिया कुमारी जे लाइ उनखे बाज़ियाब कराइण जे लाइ एहतजाज मुनक़िद कयो आहे। आऊं अॼु हिन एहतजाज जे ज़रिए पाकिस्तान जी रियासत ऐं उन जे इदारनि खां इहो सवाल थो करियां त 2.5 साल 3 सालनि खां हू मासूम न्याणी इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी सबील विराईंदे ग़ाइबु कई वई आहे, जंहिंखे अॼु ॾींहं ताईं तव्हांजा 12 इदारा जेके दुनिया में मशहूरु आहिनि, जिन दुनिया में अलाए छा छा करे छॾियो, कहिड़े कहिड़े मुल्कनि जे जासूसनि खे गिरफ़्तार कराए छॾियो, उन्हनि अञा ताईं उन पंहिंजी प्रिया कुमारी खे बाज़ियाब न कयो आहे। प्रिया कुमारी जी अमड़ जी झोली ख़ाली आहे। ख़ुदारा तव्हांजी न्याणी जे सदिके, तव्हांजी न्याणी जे सदिके तव्हां प्रिया कुमारी जी अमड़ जी झोलीअ खे भरियो ऐं उन जी न्याणी प्रिया कुमारीअ खे बाज़ियाब कराए ॾियो।